इन वक्त आऊँ पाकिस्तान पीपल्स पार्टी के सीनियर अगवान रईस गुलाम कादर मरी की रिहाइशगाह ते मौजूद आया, जिते पाकिस्तान पीपल्स पार्टी के सीनियर अगवान सरवरी जमात के रूहानी पेशवा मखदूम जमील ज़मा साहब आयल आहिनि। अचो तो इन सां ॻाल्हायूं ऐं मुल्क की जो मौजूदा सियासी सूरत हाल है या आइंदा जो थियण वारी है सियासी सूरत हाल उन ते ॻाल्हि ॿोल कयूं। हिन भेरे पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जेके वोटर आहिनि, जेको आवाम आहे वो अकुलमंद है, होशियार आवाम है। ऐं असीं पंहिंजो वोट चोरी थियण कोन ॾींदासीं कंहिंखे बि, ऐं पाण कोशिशि कंदासीं त हर हंधि असांजी पार्टी खटे अचे सॼी सिंध मां। या पंहिंजे माण्हुनि जो बि मोहबत आहे ऐं असांजो बि इहो प्रोग्राम आहे त सॼी सिंध खे असीं स्वीप कयूं। पीपल्स तमामु घणियूं कोशिशूं आहिनि, ज़रदारी साहिब जूं ऐं बिलावल साहिब जूं, उन्हनि भरपूर कोशिशि कई आहे पंजाब में ऐं सरहद में कोशिशि कई अथनि। जेकॾहिं फेयर एंड फ्री इलेक्शनूं थियूं त तमामु वॾी रिज़ल्ट ईंदी। पार्टी फ़ैसिलो कंदी, भले इलेक्शनूं गॾिजियूं अचनि त कंहिंसां इतिहाद करिणो आहे या न त पीपल्स पार्टी खे कंहिंसां इतिहाद जी ज़रूरत कोन्हे। सिंध सॼी स्विप करे वेंदासीं, पर सियासी तौर ते करे सघिजे। कुझु पाण में ॻाल्हियूं थियूं आहिनि मुंहिंजो ऐं रेस जूं, उन में सियासी बि थियूं आहिनि जंहिंमें असीं अञा पाण में ॻाल्हाईंदासीं। ऐं रेस मूंखे तमामु सुठियूं सलाहूं ॾिनियूं आहिनि पंहिंजी पार्टीअ लाइ, पंहिंजे पीपल्स पार्टी जे वधीक मज़बूतीअ लाइ इलाही थियूं आहिनि। उन में इनशाला त असीं अञा गॾिजी उहो कंदासीं जंहिंमें टंडे लहर जा माण्हू ख़ुशि थींदा, उन्हनि खे वधीक सुठी ॻाल्हि। इहे 20-25 सालनि खां मुंहिंजो हमेशह रिक्वेस्ट हो साईं अचे, साईं जो पंहिंजो घर आयो आहे। इनशाला मूंखे त ख़ुशी थी आहे, मगर साईं सियासी माण्हू आहे, ज़रूरु सियासी ॻाल्हि ॿोल बि थींदी आहे। इहा ॻाल्हि त कोन्हे त को साईं जो घर आहे ईअं सम्झो। इनशाला जेको पार्टी जो फ़ैसिला हूंदा उन ते हलंदासीं। साईं जो ही पंहिंजो घर सम्झी साईं अॼायो। मूंखे त ख़रीद करे वरिते जो हेतिरनि सालनि खां साईं खे रिक्वेस्ट हो, साईं पर्सनल आयो, ॿिए कंहिं माण्हू ॾे कोन वियो। बिलारवानी सभ खां पहिरीं त असां साईं जा जेको तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियूं। असांजी पूरी फैमिली जेको आहे शुक्रगुज़ार आहे, जेको हुननि साईं असांजे घर खे पंहिंजो घर सम्झी हिते असां वटि आयो आहे। ऐं असां जो साईं वारनि सां जेको आहे हिकिड़ो पुराणो तालुकात आहिनि ऐं इनशाला उन तालुकातनि खे हमेशह बरक़रार रखंदासीं। ऐं उन हिसाब सां असां वरी बि जेको आहे साईं जो तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियूं, जिन्हनि उन्हनि असांजे घर खे पंहिंजो घर सम्झी हिते असां वटि आया। जी तव्हां सरवरी जमात जे रूहानी पेशवा मखदूम जमील ज़मा, पाकिस्तान पीपल्स पार्टी के सीनियर अगवान रईस गुलाम कादर मरी साहब, टंडोलिया ज़िले कौंसिल के वाइस चेयरमैन दरिया खान मरी की ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि। राजा साजिद ख़ानज़ादा, इबरत न्यूज़, टंडो अलायर।